ऐं मूंखे उमेद आहे त तव्हांखे ॾाढो ॾाढो वणंदो ही ड्रामो। जी बिल्कुलु, जीअं त हिन वक़्तु बि मां सेट ते आहियां ऐं मां तव्हांखे ॾेखारियो हुयो इस्माइल चांडियो साहब बहितरीनु आर्टिस्ट आहे। उन खां पोइ हाणे जेको मूंसां गॾु आहे असांजी सिंध जो ख़ूबसूरत अदाकार, मुस्तक़बिल जो उभरंदड़ हीरो ऐं जेको बेस्ट चाइल्ड स्टार बि रही चुको आहे, आगाज़ रूंजो, जेको अॼु खां कुझु साल पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो कन्नन जी स्टेज में हिकिड़े नंढड़े ॿारड़े में ऐं मुंहिंजे सौट जे किरदार में हुयो। सो हाणे अॼु मुंहिंजे हीरो जे किरदार में आहे हिन ड्रामे में। आगाज़ कीअं महसूसु पिया कयो? ॾाढो सुठो पिया महसूसु कयो। सुठो थो लॻे? माना हिकिड़े कुझु साल पहिरीं तव्हां नंढड़ा ॿारड़ा हुयो, यकीन ॼाणो तव्हांखे ॾिसी करे मां पाण माशाल्लाह सां हलासीं वॾी हयाती ॾे हलासीं, कामयाबियूं ॾे, ऐं माना यकीन ई न पिया यकीन ई न पिया आयो। अलाह से ख़ुशि रखे। हीअ असांजे मुस्तक़बिल जो हीरो आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं मां चाहींदसि त सभिनीनि खे हिन खे ॾिसी करे सभु डायरेक्टर जेको आहे थोरो सोचनि ई अहिड़ा हीरो असांजी सिंधी मीडिया में इंट्रोड्यूस कराइण। ईअं आहे न? बिल्कुलु बिल्कुलु, हा न? सची में एतिरा वॾी वॾी उमिरि जा हीरो ॾिसी ॾिसी करे पहिरियां त मूंखे यकीन न पिया आयो। हिनखे छो हीरो कयो अथनि? हा, ही त 50 साल थियो ई कोन्हे। हा न, 50 साल जो न थियो ई न, हीरो कीअं थी वियो? बहरहाल असल में हीरो हिन एज जा हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ही असां वटि हिकिड़ो ॿियो कैरेक्टर आहे हिन में ॾाढो सुठो, ऐं मुमताज़। हाय हाय मुमताज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुमताज़ छा जो कैरेक्टर आहे तव्हां करे ॾेखारियो थोरो? ऐं फिरोज़ खान ऐं मुंहिंजो शी बॉय कैरेक्टर आहे जेको मैडम रिमशा शहज़ादी जो नौकर जो आहे, हुनजी सहेली जो आहे। करे कीअं थो इहो ॿुधायो? हीअं थो करे, हूअं थो करे। ऐं मैडम छा आहे बाजी आईना, बाजी आईना तूं मुंहिंजी इंटरव्यू बीठी है है माण्हू छा चवंदा तूं कहिड़ी क़िस्म जो माण्हू आहे तो ॾाढो सुठो परफॉर्म कयो आहे फिरोज़, ऐं इलाही सुठो लॻो हिननि सां परफॉर्म करे। उन खां पोइ हिते रिकॉर्डिंग हली रही आहे, वेझो वेंदमि त असांजे डायरेक्टर साहिबु ॾींदो मूंखे दड़का, ऐं असांजा राइटर साहिबु हिते बीठल आहिनि, शुकुर डायरी साहिबु, ऐं हीअ असांजे सिंध जा तमामु सुठा राइटर आहिनि। ऐं हिन वक़्तु रिकॉर्डिंग में पाण पंहिंजी निगरानी में रिकॉर्डिंग कराए रहिया आहिनि। ख़ामोश थियणो आहे मूंखे बि, माना ख़ामोश थियणो आहे, सही आहे। त माना मूंखे दड़का मिलंदा जेकर हाणे मां ॻाल्हाईंदुमि त, पर मां चुप थियां ई नथी। चवंदा आहिनि त औरत ऐं ख़ामोशी लॻे ई नथी। लॻे थी औरत ख़ामोश रहंदी आहे? न न, तव्हां पाण खे महसूसु कयो, हा न, हा न। बरल तव्हां ॿुधाइजो त औरत ऐं ख़ामोश। तव्हां त तमामु घटि ॻाल्हाईंदा आहियो। हा न, हा, निंड ख़राबु थींदी आहे, एतिरो घटि ॻाल्हाईंदा। ऐं तव्हां पाण ॿुधायो भला औरत ते त ॻाल्हाइण जो नालो आहे। बरल हिन लोकेशन ते असां हिन वक़्तु आहियूं ऐं रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। सो मां इन करे उन्हनि खां परे हली आई आहियां, छो जो डायरेक्टर साहिबु ॾींदो मूंखे दड़का, जेको मां उन्हनि खे डिस्टर्ब कंदमि त। सो ॾिसंदा रहिजो वरी इंशाल्लाह जल्दी ही ड्रामो अनर थींदो, यकीन तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो, ऐं मूंखे उमेद आहे त तव्हांखे ॾाढो ॾाढो वणंदो ही ड्रामो। सो फ़िलहाल वठंदी तव्हांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।